अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ तस्तगीसून रब्बकुम फ़स्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिम मिनल मलाइकति मुर्दिफीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, काबिल सद एहतराम ए मुंजा अजीज दोस्तों, बुजुर्गो, भाईरो, कुरान मुक़द्दस जी बाबरकत महफ़िल अल्लाह ताला जे फज़लो करम सां दुआ है त अल्लाह सही पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ऐं जिन दोस्तन एडी सारी मेहनत करे ही प्रोग्राम जोड़ियो आ, अल्लाह सही उन्हनि जी मेहनत के क़बूल फरमाए। जेके साथी परे परे को सफ़र करे हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि, अल्लाह सही सभिनी जी हाज़िरी के शर्फ़ क़बूलियत सां नवाज़े। असां सभिनी के हक़ समझी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सूरह अनफाल मंझों एक आयत अवां जे सामूं तिलावत कई आ ऐं इन आयत जो ताल्लुक जंगे बदर सां है। ऐं जंगे बदर इस्लाम जी उहा सब को पहरी जंग जेका फैसला कुन जंग हुई, जंहिं ॾींहं खे यौमुल फुरकान सॾियो वियो, जंहिंजो तफ़सील सां ज़िक्र कुरान में भी आहे, हदीस में भी आहे। अजकल मुआशरे में घणो हिकिड़ो सवाल उठायो तो वञे त साईं करबला करबला करबला। असांजे मौलवियुनि जे कट भी माण्हू फिरंदा था वठनि, साईं तव्हां करबला छो नथा बयान कयो? हालांकि करबला जो जिक्र कुरान में कोन्हे को। करबला जो जिक्र अहादीस में कोने को। सब को पहिरियों करबला जी तारीख लिखण वारा यहूदी आहिनि। इन जो मतलब ये भी ना है त सजे वाक़े जो इनकार आ। वाक़ियो जरूर थियो आहे, लेकिन इलाही एड़ियूं शयूं जंहिंजो न मुंड न पुछ इए ज़ाकिर उन्हनि के इए बयान कनि था ॼण त कुरान को साबित है। इन जे करे उलमा इकराम मजबूत गाल कंदा आहिनि। मजबूत गाल कुरान ऐं हदीस जी आहे। उन में वाक़े करबला जो जिक्र ही कोन्हे को। इन जे करे असांजे उलमा में इन को इलाही गुरेज कयो वियो आहे। हमेशा इहो सवाल थींदो आहे, मौलवी जुमे जे खुतबे जे लाइ वेहे त साईं करबला बयान कयो। अज असां सवाल मटायूं था, सवाल